अहम ख़बर मां हैदराबाद में पीपल्स पार्टी ऐं पीटीआई कारकुननि में थियल झेड़े जो केस 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। पीपी कारकुननि असफंद मरीअ जी फ़रियाद ते पीटीआई जे 5 कारकुननि ख़िलाफ़ झेड़े जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिबि पीटीआई जे मुस्तनसर बिल्ला, जमशेद शेख, कलीम जाफ़री, शाहिद ख़ान ऐं शाहिद ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कंदा हलूं। हैदराबाद में पीपल्स पार्टी ऐं पीटीआई कारकुननि में थियल झेड़े जो केस 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। पीपी कारकुन असफंद मरीअ जी फ़रियाद ते पीटीआई जे 5 कारकुननि ख़िलाफ़ झेड़े जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिबि पीटीआई जे मुस्तनसर बिल्ला, जमशेद शेख, कलीम जाफ़री, शाहिद ख़ान ऐं शाहिद ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जी नाज़रीन खे आगाह कंदा हलूं। जमशेद ख़ान, कलीम जाफ़री ऐं शाहिद ख़ान समेत पीटीआई जे 5 कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। हैदराबाद पीपल्स पार्टी ऐं पीटीआई कारकुननि में थियल झेड़े ख़िलाफ़ 5 कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। पीपी कारकुन असफंद मरीअ जी फ़रियाद ते पीटीआई जे 5 कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे।